नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। ही अक़ाइद जो बयान हले पियो तालीमुल इस्लाम जे बयान में, ऐं हिन में फ़ाइदो इहो आहे त माण्हू हिन खे ॿुधी करे दिलि सां हिननि ॻाल्हियुनि खे सिर्फ़ु सचो सम्झे ऐं दिलि सां तस्दीक़ करे त हुनजो अक़ीदो सही थी वेंदो। आमाल में त मसलन नमाज़ पढ़ण में त कुझु लॻे थो, वज़ू करे माण्हू सभु अरकान पूरा करे कुझु करे, पर हिन में सिर्फ़ु इहो आहे त माण्हू इल्मु जेॾीमहिल ॾिनो वञे पियो, ॿुधायो वञे पियो या पढ़ी उन खे दिलि सां सचो सम्झे त बसि हुनजो अक़ीदो सही थी वियो। ऐं जंहिं शइ जे बारे में ॿुधायो पियो वञे त हीअ ॻाल्हि ग़लति आहे, यानी हिन ॻाल्हि खे ग़लति सम्झिजे, उन खे जेॾीमहिल माण्हू ॿुधी ऐं चयो त हा वाक़ई इहा ॻाल्हि ग़लति आहे, हुनजो अक़ीदो सही थी वियो। त हिन में अल्लाह रब्बुल आलमीन जे अक़ाइद जे बारे में बयानु हलियो पिए। इन में हिकिड़ो अक़ीदो इहो आहे त क़ुरान पाक में अल्लाह ताला फ़रमायो अर्रहमान अलल अर्श इस्तवा, त अल्लाह रब अर्रहमान जेको आहे सो अर्श ते मुस्तवी थियो। त अल्लाह रब्बुल आलमीन अर्श ते मुस्तवी आहे, पर अल्लाह ताला खे इन जी हाजत ऐं ज़रूरत न आहे, ऐं इन जी कैफ़ियत इस्तिवा जेका आहे उहा असांखे मालूम कान्हे। ऐं अल्लाह पाक अर्श ऐं ग़ैर अर्श पूरे दुनिया जो, पूरे आलम जो जेको आहे मुहाफ़िज़ आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सिफ़त मईयत सां बि मुतसिफ़ आहे। अल्लाह ताला जी हिकिड़ी सिफ़त आहे सिफ़त मईयत, ऐं अल्लाह पाक जी जेका मईयत आहे उन जी माना इहा आहे त अल्लाह ताला पंहिंजे इल्म, पंहिंजे समा बसर ऐं इहाता जे एतबार सां पंहिंजे मख़लूक़ ऐं बंदनि सां गॾु आहे। इन खे मईयत आमा चइबो आहे। ऐं हिकिड़ी मईयत ख़ासा थींदी आहे जेका ख़ासि मोमिननि जे लाइ आहे, ख़ासि ईमान वारा मुसलमान नेक बंदा, ऐं उन मईयत जो मतिलबु इहो आहे त अल्लाह बंदनि जी मदद, ताईद, हिफ़ाज़त। ऐं अल्लाह ताला जी जेका मईयत आहे ऐं अल्लाह ताला जो जेको क़ुर्ब आहे उहो मख़लूक़ जे मईयत ऐं मख़लूक़ जे क़ुर्ब वांगुरु कोन्हे। ऐं इहो अक़ीदो आहे त अल्लाह ताला मख़लूक़ जे रिज़्क़ जो ज़िम्मो खंयो आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला मख़लूक़ जे रिज़्क़ जो ज़िम्मो खंयो आहे, पर हलाल जो ज़िम्मो कोन खंयो आहे। रिज़्क़ जीअं हलाल थींदो आहे ईअं हराम खे बि रिज़्क़ चइबो आहे। रिज़्क़ जे लाइ हलाल हुअणु शर्त कोन्हे, माना अल्लाह ताला जेको ज़िम्मो खंयो आहे त मख़लूक़ खे रोज़ी ॾिबी, पर इंसान ग़लति तरीक़े सां रोज़ी हासिलु करे उनखे हराम थो करे, ऐं जेकॾहिं सही तरीक़े सां हासिलु करे त हलाल जी रोज़ी हुनखे हासिलु थिए। बसि इहो लिखियलु आहे त हुनखे एतिरी रोज़ी मिलंदी, इहो कोन्हे लिखियलु त रोज़ी हलाल जी हूंदी या हराम जी, उहो इंसान जो पंहिंजो अमल आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन यानी नेक माण्हू जेके आहिनि उहे अल्लाह पाक जे वेझो हूंदा आहिनि, ऐं बुरा माण्हू जेके आहिनि उहे अल्लाह पाक खां परे हूंदा आहिनि। इहो वेझड़ाई ऐं इहा दूरी जेका आहे उहा फ़ासिले जे एतबार सां कान्हे, बल्कि इहो क़ुर्ब बग़ैर कैफ़ियत जे आहे, ऐं इहा दूरी जेका आहे उहा बि बग़ैर कैफ़ियत जे आहे। अहिड़े तरीक़े सां जेको माण्हू अल्लाह ताला जे वजूद जो मुनकिर हुजे, इनकार करण वारो हुजे, नऊज़ बिल्लाह, उहो बेदीन आहे, काफ़िर आहे, ऐं इन जुर्म जे सज़ा में हू हमेशह हमेशह जहन्नम में सड़ंदो। अल्लाह ताला हर क़िस्म जे नक़्स खां, ऐब कमज़ोरीअ खां, मुहताजगीअ खां ऐं तमामु मख़लूक़ जे लवाज़िमात ऐं आदतुनि खां पाक आहे। मसलन पैदा थियणु, बीमार थियणु, सेहतमंद थियणु, या बचपन, जवानी, पीरी, निंड ऐं पिनकी अचणु, थकावट या वेसारो थियणु, इन्हनि सभिनी शयुनि खां अल्लाह पाक आहे। अल्लाह ताला ई हर शइ खे वजूद बख़्शो आहे, ऐं हर शइ जा ख़वास यानी उन जी जेका ख़ासियत आहे ऐं उन जी जेका तासीर आहे उहा बि उन जो ख़ालिक़ बि अल्लाह पाक पाण आहे। का बि शइ ज़ाती तौर ते यानी असर अंदाज़ ऐं मुफ़ीद या नुक़सानदा नथी थी सघे। कंहिं शइ में पंहिंजो को असरु कोन्हे अल्लाह पाक जे
यानी अल्लाह पाक जे कुदरत सां उन में असरु पैदा थिए थो, बल्कि अल्लाह ताला ई हर शइ में मुअस्सिर हक़ीक़ी आहे ऐं हर शइ जो नफ़ो ऐं नुक़सानु उन जे ई कब्ज़े में आहे। मख़लूक़ जी ज़िंदगी ऐं मौत, सिहत बीमारी, चङाई ऐं बुराई सभु उन अल्लाह पाक जे कब्ज़े में आहे। उहो जॾहिं चाहे थो मख़लूक़ खे जेसिताईं चाहे थो मख़लूक़ खे जीअरो रखे थो ऐं जॾहिं चाहे थो उनखे मौत ॾेई छॾे थो। अहिड़े ई तरीक़े सां काइनात खे जेसिताईं चाहे बाक़ी रखे ऐं जॾहिं चाहे उनखे फ़ना करे ऐं क़यामत खे बर्पा करे छॾींदो। अल्लाह ताला जॾहिं आसमान दुनिया जे तरफ़ नुज़ूल फ़रमाए थो, जीअं हदीस पाक में अचे थो त अल्लाह ताला जो नुज़ूल बग़ैर कैफ़ियत जे आहे ऐं जॾहिं क़यामत जे ॾींहुं मैदान महशर में अल्लाह ताला नुज़ूल फ़रमाईंदो त उहो नुज़ूल बि जेको बग़ैर कैफ़ियत जे आहे ऐं उन जी पूरी हक़ीक़त खे इंसानु हींअर नथो सम्झी सघे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात ऐं सिफ़ात में तब्दीली ऐं फ़ना नथी अचे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात बि हमेशह बाक़ी रहंदी ऐं हुन जूं सिफ़ात बि हमेशह बाक़ी रहंदियूं। अल्लाह पाक खां सवा मख़लूक़ फ़ानी आहे ऐं हलाक थियण वारी आहे। अल्लाह ताला कंहिं शइ सां मुतहद नथो थिए। जीअं ॿ शयूं मिली करे हिकु थी वञनि, जीअं बर्फ़ जेका आहे पाणीअ में विघरी ऐं ॻरी पाणी थी वञे, त ईअं नौज़ बिल्ला अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो कंहिं मख़लूक़ सां मिली करे हिकु थी वञे, ॿई गॾिजी हिकु थी वञनि, ईअं कोन थो थी सघे, इहो नामुमकिन आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला कंहिं शइ में हुलूल कोन थो फ़रमाए। हुलूल जो मतिलबु इहो आहे त हिकु शइ ॿिए शइ में समाइजी वञे ऐं दाख़िल थी वञे, हिकु शइ जो ॿिए शइ में हल थी वञणु, जीअं मसलन कपिड़े में को रंग हल थी वञे ऐं पेवस थी वञे। ईसाइन जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला नऊज़ बिल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम में हुलूल करे वियो आहे ऐं हिंदुनि जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला इंसान, हैवान ऐं वणनि पत्थरनि में हुलूल करे थो। पर मुसलमान जो इहो अक़ीदो कोन्हे। मुसलमान जो अक़ीदो त अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं शइ में हुलूल कोन थो करे। अल्लाह जी ज़ात तन्हा ज़ात आहे, अकेली ज़ात आहे, मख़लूक़ अलॻि शइ आहे। ऐं मज़ीद इहो अक़ीदो आहे त अल्लाह पाक जो औलाद न आहे, न ई अल्लाह पाक कंहिंजो औलाद आहे, न ई अल्लाह पाक जी का ज़ाल आहे, न ॿार आहिनि, न को अल्लाह जो ख़ानदान आहे। ऐं अल्लाह ताला जो हिन दुनिया में दीदार नथो थी सघे, हिन दुनिया में अल्लाह पाक जी ज़ियारत नथी थी सघे। आख़िरत में जन्नतिन खे अल्लाह रब्बुल आलमीन दीदार नसीब कंदो, उन्हनि खे अल्लाह पाक जो जी ज़ियारत थींदी, पर उन जी हक़ीक़त ऐं कैफ़ियत बि अल्लाह ताला खे ई मालूम आहे। असांखे हींअर मालूम कान्हे त उन जी कैफ़ियत छा हूंदी, अल्लाह ताला कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार नसीब कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही अक़ाइद, सही आमाल, सही अख़लाक़ नसीब फ़रमाए ऐं बुरनि अक़ाइद, बुरनि आमाल ऐं अख़लाक़ खां पाण सभिनी जी हिफ़ाज़त फ़रमाए। दुआ करियो। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन।